खानपुर महर में मेघवाड़ बिरादरी के माण्हुनि घरनि जा ताला तोड़े कब्जो कंदड़ जवाबदारनि खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। खानपुर महर जे माकाई स्टैंड वटि साधाणू पाड़े जे रवायसी मेघवाड़ बिरादरी के माण्हुनि केवलराम, दिलीप कुमार, सुनील कुमार, अक्षय ऐं ॿियनि खानपुर महर प्रेस क्लब आॾो कब्जो कंदड़ बासरनि खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त असांखे मरहूम सरदार गुलाम मोहम्मद खान महर हिते विहारियो हुयो, पर अॼु कुछ बासर माण्हुनि ज़बरदस्ती असांजे मोहल्ले में असांजे घरनि में अची जॻह जा ताला तोड़े कब्जो करे वेही रहिया आहिनि। असांजे पुछा करण ते हू धमकाए रहिया आहिनि। मुज़ाहिरीन ॿुधायो त असीं इकलती गरीब माण्हू आहियूं। असांजे बच्चनि जे विच में बासर कब्जो कयो आहे, जंहिं सबब असांजे बचड़नि में खौफ़ ऐं हरास पखिड़ियल आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते कब्जो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे। मीर मंठार अली चन्ना, टोंग न्यूज़, खानपुर महर।